अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आदम सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। फिशरमैन सुजाग फार्म जे तरफ़ां अॼु चेयरमैन मोहम्मद बख्श जत केटी बदर में दादारी ॻोठ जे ग़रीब मिसकीन माहगीरनि में राशन विरायो। नंढनि ॿारनि में चपल ऐं कपिड़ा बि तक़सीम कया। फिशरमैन सुजाग फार्म जे चेयरमैन मोहम्मद बख्श जत, मामा हुसैन खासकेली, तारिक रिंद, साईं नूर मोहम्मद जत, हैदर जत, साफ़ी फैज़ मोहम्मद लाशारी बि मौजूदु हुआ। मोहम्मद बख्श जत चयो त ग़रीब मिसकीन माहगीरनि जी ख़िदमत करण सां दिली सुकून मिले थो। हुन वधीक चयो त को बि सिंध जो इदारो ऐं NGOs मदद करण लाइ तयारु न आहे। असीं अपील कयूं था त वसवारनि खां त ग़रीब माहगीरनि जी मदद कई वञे ऐं जीअं हू पंहिंजे बचनि जी सार लही ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघनि।